दुख जॾहिं मिलन तोखे आधी रात जो तू उठ जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा सुभान अल्लाह कर सोना पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा दुख जॾहिं मिलन तोखे आधी रात जो तू उठ जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा सब दुख बिलही वेंदई जिंदगी बिठही वेंदई सब दुख बिलही वेंदई जिंदगी बिठही वेंदई सब दुख बिलही वेंदई जिंदगी बिठही वेंदई सॼो लोक सुतो पियो हुजे तूं निंड मिठी छॾिजां पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा दुख जॾहिं मिलन तोखे आधी रात जो तू उठ जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा गमगीन गमल खाई अल्लाह कदी आजो गमगीन गमल खाई अल्लाह कदी आजो गमगीन गमल खाई अल्लाह कदी आजो अखिड़ियुनि मां बाणे राज कजे अॻियां रोइजां पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा अखिड़ियुनि मां बाणे राज कजे अॻियां रोइजां पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा दुख जॾहिं मिलन तोखे आधी रात जो तू उठ जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा पंहिंजा परावा सब तोखे दुख न ॾेई सघंदा पंहिंजा परावा सब तोखे दुख न ॾेई सघंदा मुंहिंजे मालिक साईं जी सिर्फ़ सामन तूं छॾिजां पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जा अणाई बिसणाई कंदो अल्लाह अदा आहे अणाई बिसणाई कंदो अल्लाह अदा आहे हाकिम जी नसीहत ते हिकु भेरो अमल तूं कजां
पढ़ी नफिल 11 बजे जेको घुरणो अथई घुर जाम चंड सच तो चवा तोखे तुंहिंजो हुस्न ॾिसी जानी पर मुंहिंजे मोहम्मद जो कॾहिं कोन थींदे सानी।